बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बुश्शहवाति मिनन निसाइ वल बनीना वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िद्दति वल ख़ैलिल मुसव्वमति वल अनआमि वल हर्स ज़ालिका मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद पाक आहे त माण्हुनि जे वास्ते ख़वाहिशनि जी मुहबत जेका सो सिंगारी वई आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनजी वज़ाहत फ़रमाए त मिनन निसाइ औरतुनि खां वल बनीन पुट वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िद्दति सोन ऐं चांदीअ जा ढेर वल ख़ैलिल मुसव्वमति ऐं घोड़ा निशान कयल वल अनआम जानवर वल हर्स पोख ज़ालिक मताउल हयाति दुनिया इहो सभु जो सभु दुनिया जी हयाती जो सामान आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे ख़वाहिशनि जे मुतलिक़ इरशाद फ़रमाए थो त माण्हुनि में ख़वाहिशूं कहिड़ियूं आहिनि। उन ख़वाहिशनि सां मुहबत छो थी थिए जो उहो सिंगारियूं हुयूं आहिनि। उन में कशिश आहे या औरतुनि जे तरफ़ पुटनि में यानी पुटनि जे मथां बि इंसानु फ़ख़ुरु थो करे ऐं जेको बैलेंस सां गॾु कयूं था पुराणे ज़माने में सोन ऐं चांदी जी सूरत में रखियो वेंदो। इहो हिर्स बि इंसान में आहे त मां पंहिंजे लाइ माल जमा कयां पैसा गॾु कयां ऐं उन वक़्त जी सवारी जेका हुई यानी घोड़ा हूंदा अॼु वरी उन जी जॻह ते वरी ॿी शयूं अची वियूं आहिनि गायूं अची वियूं आहिनि। इन जा बि शौक़ु जानवरनि जा बि शौक़ु मेंहियूं भलियूं रखणु भला ॾांद बीहारणु भला उठ बीहारणु ऐं अहिड़ी तरह सां पोख बि भली हुजे। इहे सभु ख़वाहिशूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फर्ज़ इंसान खे बहलाइण जे वास्ते इनखे सिंगारियो वियो आहे। पंहिंजी बनीअ खे ॾिसंदो ख़ुशि थींदो वाह मुंहिंजी बनी त ॾाढी भलो पसंदि पियो फिरी फिरी पियो कॾहिं हुन बने ते बीहंदो कॾहिं हुन बने ते बीहंदो। जे जानवर धारींदो त सॼो ॾींहुं उनजी ख़िदमत में लॻो पियो हूंदो। यानी हिकिड़ी ख़ुशी अंदरि में फ़रहत हिकिड़ो पियो सुकून ईंदुसि ऐं उनजी भॼ ऐं डुक में लॻो पियो हूंदो। यानी इहे सभु शयूं जेके आहिनि अलाह खां गाफ़िल कान थियूं। जॾहिं इंसानु कंहिंजे तरफ़ ॾे लॻी थो वञे न पंहिंजे मालिक खां उनजो रुख़ तब्दील थी थो वञे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़रमाए त ज़ालिक मताउल हयाति दुनिया इहो सभु जेको आहे दुनिया जो सामान अथव। आख़िरत जे लाइ बि त का तयारी कयो न आख़िरत जे लाइ बि त कुझु करे कयो रुॻो दुनिया था ठाहियो। हाणे इहे सभु शयूं जेकियूं अल्लाह ताला बयानु फ़रमाए थो औरतूं पुट सोन ऐं चांदी जा ढेर ऐं घोड़ा निशान कयल जानवर पोखूं इन सभु शयुनि खे रखणु इस्लाम जे अंदरि गुनाह न आहे सभु जाइज़ आहे। पर इन मां जेकॾहिं इंसानु दीन कमाए त दीन बि कमाए सघे। इहे सभु शयूं अलाह जे दीन में बि इस्तेमालु थी सघनि। हाणे उन ज़माने जे अंदरि घोड़ा सवारी जे लाइ हूंदा हुआ ऐं उन ते सुवार थी करे पंहिंजूं मंज़िलूं तय कंदा हुआ। अॼु बि सवारियूं अलाह असांखे ॾिनियूं आहिनि। अलाए केतिरियूं सवारियूं आहिनि अलाए केतिरा क़िस्म सवारियुनि जा आहिनि। इन मां इन सवारी सां कंहिंजी मदद कयो त अलाह ताला उन सवारी मां बि अजुर ॾेई थो सघे। पुटनि खे नेक ऐं सालिहनि जी सोबत में रखी आलिम बणायो हाफ़िज़ क़ुरान बणायो त इहो बि आख़िरत जो समर थी सघे थो। फसल मां पोख जेके आहिनि पोखनि मां तव्हां अनाज जेको कमायो था जेको उन मां अलाह रोज़ी ॾिए थो उन मां अलाह जी राह में ख़र्चु कयो त इहा शइ बि ख़राबु न आहे। यानी अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमाए त दुनिया जे तरफ़ ॾे माण्हू खे रग़बत तॾहिं थिए थी पई जॾहिं पंहिंजे रब खां गाफ़िल थी करे इन शइ जे अंदरि मसरूफ़ पाण खे करे छॾे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमाए त वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब ऐं अलाह वटि सभु खां वधीक सुहिणे में सुहिणो टिकाणो जेको आहे अलाह वटि आहे ऐं सभिनि जी मंज़िल उन वटि आहे। हाणे इंसानु जंहिं जॻह ते जेतिरो रहंदो आहे उन जाइ खे ओतिरो ठाहींदो आहे। जेकॾहिं आरज़ी वेठो हूंदो न कंहिं शहर में त मन ठाहींदो अदा कोठो न ठाहिबो पकी जाइ 2-3 महीना रहंदासीं वरी असांखे अॻिते वञिणो आहे। पर जंहिं जॻह ते उमिरि गुज़ारणी आहे उन जॻह ते सुठी जाइ ठाहींदो भली ठाहींदो मूंखे बि कमु अचे मुंहिंजे पोयनि खे बि कमु अचे।
और अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जो माना तुंहिंजो टिकाणो तुंहिंजे रब वटि आहे। हाणे ख़ुदा वटि असां सभिनी खे हलणो आहे, उते केतिरो रहणो आहे इहो अंदाज़ो असांजो अकुलु असांजो ईमान असांखे ॿुधाए सघे थो। त सभिनि जी मंज़िल ऐं आख़िरी मंज़िल जेका आहे न उहा अलाह जी ज़ाती बाबरकात वटि आहे। हाणे असांखे सभिनि खे तयारी करणु घुरिजे त असां पंहिंजे रब वटि पंहिंजे लाइ सुहिणी जाइ ठाहियूं। सुहिणी जाइ तॾहिं ठहंदी जॾहिं दुनिया जे अंदरि रही करे दुनिया जे कम खे असां पंहिंजो दीन बणाईंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे न, हिकिड़ो माण्हू पंहिंजे अयाल जे लाइ कमाए थो पियो, पंहिंजे रिस्क हलाल आहे, अयाल जे लाइ कमाए थो, वरी पंहिंजे औलाद खे पंहिंजे घर वारनि खे खाराए थो पियो। इहा मुंहिंजे मदीने वारे साईं जी सुन्नत आहे दुनिया जो कमु, पर अलाह ताला इनखे बि असांजे लाइ दीन बणाए छॾियो आहे। दुनिया जो कमु बि दीन तॾहिं थी थो सघे सिर्फ़ु ख़्याल जो तब्दील करिणो आहे, पंहिंजे तवजह खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जी तरफ़ मबज़ूल करिणो आहे ऐं इन में फ़ाइदो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जिन जिन शयुनि जा नाला हिन क़ुर पाक जी आयत में वरिता आहिनि, असां मुख़्तलिफ़ इन शयुनि सां लॻा हूंदा पिया, असांजो हुन सां तालुक़ु आहे, असां इन में महब लॻा पिया आहियूं। इन में हिकिड़े माण्हू खे बनी वठण जो हिर्स आहे, आदत पइजी वई, बनियूं पियो वठंदे, पोइ दुकान पियो ख़रीद कंदो। इहे सभु शयूं छोजो दुनिया जो सामान आहे, इंसान खे हलण जे लाइ, जीअण जे लाइ, अयाल खे संभालण जे लाइ इहे असबाब ठाहिणा आहिनि। इस्लाम जे अंदरि जी का बि ममानत न आहे, पर सिर्फ़ु दुनिया न ठाहे पर पंहिंजो आख़िरी टिकाणो बि ठाहे। इन दुनिया मां ई अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखियो त पैसनि सां रुॻो बाज़ार मां सामान थोरी मिलंदो आहे, पर इन पैसनि सां जन्नत बि माण्हू ख़रीद करे सघे थो, जन्नत बि हुनखे मिले थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में केतिरा साहबी माल खणी आया ऐं अलाह जे महबूब खे आख़िरत जी बिशारत ॾिनी त तव्हां आख़िरत में तव्हांजे लाइ हीअ भलाई आहे, हीअ चङाई आहे, महबूब ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इरशाद फरमायो त मां जन्नत जो सैर पियो कयां त जन्नत जे दरवाज़े जे मथां लिखियो पियो, हुन महल जे दर जे मथां लिखियो पियो उमर बिन ख़त्ताब। उमर तुंहिंजी जन्नत मां ॾिसी आयो आहियां पंहिंजे अखियुनि सां, तुंहिंजी जन्नत खे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, पर पोइ मां इरादो कयुमि त मां पंहिंजे उमर जी जन्नत खे घुमी ॾिसां, अलाह ॾिसां त कहिड़ी सुहिणी हुनजी ठाही आहे, पर पोइ मूंखे तुंहिंजी गैरत यादि अची वई, तंहिं करे मां अंदरि दाख़िल कोन थियुसि। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला रोई वेई, अर्ज़ु कई त सोना हबीब मुंहिंजा महबूब मां तोसां गैरत कंदुमि, तूं त मुंहिंजो मालिक आहीं, तूं त मुंहिंजो साईं आहीं। त अर्ज़ु त अलाह जे महबूब आख़िरत जूं बिशारतूं बि पंहिंजे साहबनि खे हिन दुनिया जे अंदरि रही करे हुन पंहिंजी जन्नत ठाहे छॾियूं, दुनिया में रही करे पंहिंजी जन्नतूं ठाहे छॾियूं ऐं अलाह जे महबूब हुनखे ख़ुशख़बरियूं बि ॿुधाए छॾियूं त तव्हांजी जन्नत खे मां ॾिसी आयो आहियां। त हिन दुनिया जे अंदरि रुॻो दुनिया न ठाहिणी आहे, अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फर्ज़ त पंहिंजी दुनिया खे ठाहे, सुहिणी ठाहे, मोहताज न हुजे, न तूं मोहताज हुजे, न तुंहिंजी औलाद मोहताज थिए, न वरी तुंहिंजो ख़ानदान ॿिए जे अॻियां हथ टंगे करे कंहिंखां ख़ैरात वठे। तूं अहिड़ी दुनिया पंहिंजी ठाहे जो दुनिया बि भली थी पए त आख़िरत बि भली थी पए। यानी दुनिया जे अंदरि रही करे इंसान खे ॿिन्ही जहाननि जो कमु करिणो आहे, हिन जहान जो कमु बि पूरो करे त हुन जहान जो बि कमु पूरो करे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वल्लाह इंदहु हुस्नुल मआब, ऐं अलाह वटि तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु जाइ आहे, बहितरीनु टिकाणो आहे, सुहिणे में सुहिणी जाइ अलाह वटि अथव। तंहिं करे हिन दुनिया जे अंदरि अची करे हुन पंहिंजे आक़िबत वारी सुहिणी जाइ खे विञाइजो न, बल्कि हुनखे क़ाइमु रखिजो, हुनखे बचाए रखिजो। दुआ आहे अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।